मां या तव्हांजी सिंध जी न्याणी मां या मनतास मोलाई जी धीअ ऐं मां तव्हांखे अॼु इहो ॿुधाईंदमि त जेकी मुंहिंजी माउ बेगुनाह मुंहिंजे पीउ खे ज़लील थी करे, बेवजह असांखे तंग थी करे, असांजा सुकून मतिलबु ख़राबु थी करे, असांखे इंसाफ़ खपे। मां साल जी आहियां, मूंखे रोड ते छॾे हली वई बेगुनाह। असांखे पंहिंजे पीउ असां वीचारे असांखे इज़त ॾिनी, असांखे पालियो, ख़ुशियूं ॾींदो आहे उहो, असांखे मतिलबु कंहिं शइ जी तकलीफ़ न आहे ॾींदो। हीअ असांखे हर 20 सालनि खां ज़लील थी करे बेवजह, ऐं माण्हू बि उनजो साथ था ॾियनि। मां इहा कंदसि त मूंखे महिरबानी करे, मां बि तव्हांजी न्याणी आहियां, मूंखे बि हिकु मतिलबु इंसाफ़ खपे। बेवजह मुंहिंजे पीउ खे ज़लील न कनि। जेके माण्हू हुन सां मिली करे मुंहिंजे पीउ खे बेवजह ज़लील था कनि, मां उन्हनि जे बदिरां मां कोर्ट में केस कंदमि त मुंहिंजे पीउ खे बेगुनाह छो ईअं थो कयो वञे ऐं मुंहिंजे पीउ खे छो बेगुनाह मतिलबु हुनखे टार्चर ब्लैकमेल थो कयो वञे। मूंखे इंसाफ़ खपे। असां बेगुनाह आहियूं। जॾहिं असांजी कंहिं ॻाल्हि में ग़लती हुजे त असां मञूं था त असांजी ग़लती आहे, असांखे इंसाफ़ खपे। असांजो पीउ बेगुनाह आहे, हुनखे उहो इज़त जे करे शोहरत ॾिसी उनजे पोयां था पवनि बेवजह। मुंहिंजी माउ बेड करेक्टर आहे, मुंहिंजी माउ आहे, मां मञां थी, मां हुन ग़लति नथी चवां, मां आहे, मां उनजे अॻियां जन्नत। पर अहिड़ी माउ अगरि अहिड़ियूं हरकतूं करे त अलाह साईं उनजे पेरनि में जन्नत ई न रखे। मुंहिंजी माउ ग़लति कयो आहे, इलाही ग़लति कयो आहे। मां धीअ ते दाग़ रखियो अथई, इलाही मुंहिंजी इज़त ख़राबु कई अथई, मूंखे इलाही तकलीफ़ थी आहे। मुंहिंजी माउ ईअं न करे आहे। मुंहिंजी माउ जहिड़ो रिश्तो ईअं को औलाद ते नाहे कंदो। मां बालिक आहियां, मां बीठी आहियां। अगरि मुंहिंजे घर जो अहिड़ो माहौल हुजे त मां चवां मुंहिंजे भाइरनि मूंसां ग़लति कयो आहे, पर मुंहिंजे भाइरनि मूंसां नाहे कयो। हीअ बेगुनाह उन ॾींहुं 50,000 मूंखे चयो अथई, मूंखे 50,000 ॾे त मां तोखे मां शादी करणु ॾींदमि, मां तुंहिंजो रिश्तो करणु ॾींदमि। मां हिनखे जंहिंजी वजह सां 50,000 न आहे ॾिनो, हिन मूंखे ज़लील कयो आहे बेवजह। फेसबुक ते ज़लील कयो अथई बेवजह, ज़लील करे असांखे बेवजह हरू भरू असांजी इज़त ख़राबु कई अथई। असांखे इंसाफ़ खपे। हुन मासूम खे पाण छॾे वई आहे, वरी हुनजे नाले ई चए थी त मुंहिंजा बच्चा फुरिया अथनि। मुंहिंजो पीउ बेगुनाह आहे, हुनजे पारां मां आहियां, त हुनखे महिरबानी करे इंसाफ़ ॾियो वञे, उनखे इंसाफ़ ॾियो वञे। उहा मां हिकिड़ी आहियां, इकलौती आहियां। उहा बि पारस जे टी शादी कई थी, उहा उन मां आहे। असां पोइ बि उनखे एक्सेप्ट करे असां उनखे मतिलबु रहूं था। असद 20 सालनि जो आहे, उहो मुंहिंजो भाउ आहे, उहो बि सम्झो, पर उहो ॿिए हस्बैंड मां अथसि, पहिरें हस्बैंड मां। हे टे हस्बैंड मां अथसि, मां हिकिलोती आहियां, जंहिंजे करे असांखे बेगुनाह ज़लील थो कयो वञे। हीअ औरत हरू भरू बेवजह असांजे पोयां पई आहे। मां थोरो बीमार थी पई हुयमि, जंहिंजी वजह सां मूंखे बेगुनाह ज़लील कयो वियो। मां न्याणी पाक साफ़, असां कॾहिं दरवाज़ो बि क्रॉस नाहे कयो, जंहिंजी वजह सां असांखे बेगुनाह ज़लील कयो वियो आहे। असांखे इंसाफ़ खपे। जंहिं मुंहिंजे पीउ खे आज़ारियो आहे, मां उन्हनि जे ॿाहिरां केस कंदमि। मूंखे बेवजह उथारियो थो वञे, मां बेवजह मुंहिंजे पीउ खे जंहिं बि ग़लति चयो, मां उनजे पारां उथंदमि, मां उन ते केस कंदमि। मुंहिंजी माउ आहे, मां मञां थी, माउ जहिड़ो रिश्तो आहे, मां हुनखे ग़लति नथी चवां, पर वाक़ई उहा जॾहिं ग़लति आहे त ग़लति आहे। हुन असां न्याणी खे जंहिं ग़लति कयो आहे त उहा वाक़ई में मां हुननि जे अखियुनि सां गुनाह बि ॾिसां थी, पोइ बि असां कंहिंखे नथा शेयर कयूं। हीअ असांजा बेगुनाह बि शेयर थी कंदी वठे। असांखे इंसाफ़ खपे। मां बि हिकु न्याणी आहियां। जॾहिं हुन न्याणी जो इंसाफ़ थो कयो वञे त मां बि हिकु पाक साफ़ न्याणी आहियां, मुंहिंजो बि इंसाफ़ कयो वञे। बेगुनाह मूं ते इल्ज़ाम लॻो आहे। मुंहिंजूं ॿियूं माऊं घर नथी छॾनि, मुंहिंजी वॾी माउ घर नथी छॾे। असांजो फ्रेंडली माहौल आहे, असांजे घर जो इहो माहौल ई न आहे। हीअ घर छॾे थी वञे, हीअ रहे ई नथी घर में, त हीअ कीअं। ऐं मुंहिंजे पीउ हिकिड़ी माना आहे, हिकिड़ो ग्रुप आहे जेको ब्लैकमेल थो करे मुंहिंजे पीउ खे। 20 सालनि खां हुनखे बेवजह ज़लील थो कयो वञे, हुनखे ब्लैकमेल थो कयो वञे। ऐं मुंहिंजे पीउ खे सुभाणे कुझु बि थियो, मां पहिरें उघाड़े कोर्टुनि में वेंदमि, हिक खां बदिलो वठंदमि त मुंहिंजे पीउ खे इंसाफ़ खपे। मुंहिंजो पीउ वीचारो बेगुनाह ब्लैकमेल थियो आहे, मुंहिंजो पीउ बेगुनाह ज़लील थियो आहे मुंहिंजे करे। उहा मुंहिंजी माउ मुंहिंजी दुश्मन आहे, मुंहिंजी धीअ जी दुश्मन आहे, जेकी त उहा मुंहिंजे पीउ जी दुश्मन हूंदी न। मां हिक खां बदिलो वठंदमि, मां हिक खां बदिलो वठंदमि। मुंहिंजी माउ खे मां पहिरें उघाड़े वञी करे मां हिक ते केस कंदमि। मुंहिंजे पीउ खे बेगुनाह ज़लील कयो वियो आहे, बेगुनाह। अच्छा, इम्तियाज़
इन पहिरियों हस्बैंड आहे उनखे ज़लील नथी करे, मक़सूद बुघियो टियों मुड़ुसु उनखे ज़लील नथी करे, मुंहिंजे पीउ जी शोहरत ॾिसी उनखे 12 महीने ज़लील करे वेठी आहे। छो असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे। मां न्याणी आहियां तव्हां वटि, मूंखे इंसाफ़ खपे। जॾहिं हुनजो इंसाफ़ थो कयो वञे त मुंहिंजो बि इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो पीउ कल्ह रोए पियो, कल्ह हुनजी कंहिं न ॿुधी, हुनखे ग़लति कमेंट्स कया विया, पर हिन मां दफ़े मां इन करे आई आहियां त मुंहिंजे पीउ खे कोई ग़लति कमेंट न करे, उनजी मुंहिंजी इज़त रखो। मां कॾहिं कंहिंजे साम्हूं न आई आहियां, मां कॾहिं कंहिंजे साम्हूं न आई। अॼु मूंखे पंहिंजो पर्दो खणणो पियो आहे, मां तव्हांजे अॻियां आई आहियां। मूंखे अॼु पर्दो पंहिंजो ज़ाहिर करणो पियो आहे। मां त कॾहिं नेट ते न आई आहियां, अॼु मूंखे पंहिंजे पीउ जे करे अॼु अॻियां आई आहियां। मुंहिंजे पीउ जे करे अॼु अॻियां आई आहियां हिन नेट ते। एॾी मुंहिंजी माउ मुंहिंजी इज़त विचाली आहे जो मां अॼु नेट ते आई आहियां। मां कॾहिं सोचियो बि न हुयो त मुंहिंजी एतिरी इज़त ख़राब थींदी। अॼु मां एतिरो बेचैन आहियां।